आगाह कयां खे चक लॻ जागीराणी बिरादरी जे बिंदरियुनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल शख़्स फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे, ॻोठ जुमन जागीराणी में बिंदरियुनि में कार तकरार तां कुर्बान जागीराणी ज़ख़्मी थी पियो हो। कुर्बान जागीराणी सखर जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, असां शेयर कयूं पिया। चक भरसा जागीराणी बिरादरी जी बिंदरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियल शख़्स फौत थी वियो आहे। ॻोठ जुमन जागीराणी में बिंदरियुनि में कार तकरार तां कुर्बान जागीराणी ज़ख़्मी थी पियो हो। कुर्बान जागीराणी सखर जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। अपडेट कयूं पिया। चक लॻ जागीराणी बिरादरी जे बिंदरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियल शख़्स फौत थी वियो आहे। ॻोठ जुमन जागीराणी में बिंदरियुनि में कार तकरार तां कुर्बान जागीराणी ज़ख़्मी थियो हो। ज़ख़्मी कुर्बान जागीराणी खे सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन दम ॾिनो आहे। तफ़सील वठंदासीं चक मां आसिफ़ सुमरो खां। आसिफ़, आगाह कजो। जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चक भरसा रुस्तम थाणे जी हद ॻोठ जुमन जागीराणीअ में कुझु टाइम खां लश्करी जागीराणी ऐं जुमन जागीराणीअ जे ॿिनि धुरनि में कारे मामले तां हलंदड़ झेड़े दौरान ॿिन्ही धुरनि हिक ॿिए मथां फायरिंग करे ॾिनी आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो कुर्बान जागीराणी सख़्तु ज़ख़्मी थी पियो हुयो, जंहिंखे पुलिस अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जेको लाड़काना अस्पताल में हींअर फौत थी वियो आहे, जॾहिं त धुरनि में शिक़्क़त हाणे बरक़रार आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु टाइम जे अरसे खां वठी ॿिन्ही धुरनि में हलंदड़ झेड़े दौरान हिकु औरत समेत 4 ॼणा हिन वक़्त ताईं क़तल थी चुका आहिनि। जी ठीकु आहे आसिफ़, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।